ओ भले यार आए तुझू लख भलायूं, भले दोस्त आए तुझू लख भलायूं। दोस्तो, सिंध हुकूमत वाइदे मुताबिक़ ॿोॾ मुतासिरनि खे 21 लख घर ठाराए ॾिए पई, जेकी 2022 में ॿोॾ आई हुई। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा विज़िट कयासीं। हिन वक़्तु ज़िलो चूंडियो आहे सिजावल, जंहिं में असांजो कलाकार दोस्त ख़ुदा ॾिनो ठाराणी ॾाढो ख़ुशि आहे। यार आए तुझू लख भलायूं, भले अली गुल आए तुझू लख भलायूं। असां पाण वेठे ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण जो ॻाल्हियूं वेठे ॻायूं। भले यार आए तुझू लख भलायूं, भले यार आए तुझू लख भलायूं। तोला हिन कखनि में अग्नि ठहिप जानूं, तोला तन ऐं मन जे तहन में बुझायूं। तोला हंदनीअ में सेजूं सब विछायूं, तोला हंदनीअ में सेजूं सब विछायूं। भले यार आए तुझू लख भलायूं। दोस्तों सलामत हुजो। असां हिन वक़्तु सिजावल में मौजूदु आहियूं। सिंध हुकूमत जेकी ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाराए ॾिना, उन्हनि में ख़ासि करे मां उहा चूंड पियो कयां जेके असांजा कलाकार, असांजा आर्टिस्ट सिंध जा जेकी इहे ॿोॾ दौरान जिन जा घर रहिया हुया, जेके मुतासिर थिया हुया, उन्हनि उहो असांजो ख़ुदा ॾिनो ठाराणी सां हिकिड़ो प्यारो महबूब आर्टिस्ट आहे, सीनियर तरीन आर्टिस्ट आहे, उनजो घर बि ठहियो हुयो त हुकूमत सिंध उनखे बि घर ठाराए ॾिनो आहे। अॼु उन घर जे असां अंदरि वेठा आहियूं, उनजी छत जे हेठां वेठा आहियूं ऐं ख़ुदा ॾिनी जी जेकी तव्हां ख़ुशी ॾिठी ऐं हिन जेको मुंहिंजे अचण ते हिन जेके सेरा ॻाया ऐं मूंखे बि ख़ुशी इन लाइ वधीक थी छो जो इहे असांजो तमामु पुराणो साथी आहे। तक़रीबन असांजो 22 सालनि जो हिकिड़ो साथ आहे ऐं वॾे अरसे खां पोइ वरी मुलाक़ात थी आहे। सिंध गवर्नमेंट जी इहा बि वॾी महिरबानी जो जिथे आम माण्हुनि जा घर किरिया आहिनि, मिसकिन माण्हुनि जा, या जेको पहुच वारो बि हो जंहिंजो घर किरे थो, वरी मिडिल क्लास जो माण्हू हुजे उहो घर ठाराए नथो सघे, पर सिंध हुकूमत खे असां सलाम पेश कंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि खे घर ठाराए ॾिना। ऐं जेको आहे सो जा घर किरिया हुया उहे भली कहिड़े बि रंग रसनि जो हुयूं, जंहिंमें असांजा कलाकार ख़ूबसूरत अहिड़ा सुहिणा कलाकार तव्हां ख़ुशि आहियो। ख़ैर आहे मौला धनामत रखी। असां हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे कीअं पैसा मिलिया, कीअं किश्तूं मिलियूं, या हिकु जाइ ते तव्हांखे सॼा मिलिया? पैसा पहिरीं मिलिया 74,000 रुपया। वाह वाह, खयोसीं खॾो। हिकिड़ो फोटो मुंहिंजो आयो तंहिंजो ए तमला मेड। हाणे तमला मेड त हुनखे मज़बूत ठाहिणो पइजी वियो। 2 रुपया पैजा विधासीं, जीअं ईंदा वियासीं चढ़ंदो वियो। माशाअल्लाह, हाणे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे साम्हूं छत लॻी वई ऐं कलर बि थी विया माशाअल्लाह। अदा ही खाव जेके आहिनि मूंखे ॾाढा वणंदा हुआ, जेके असां नंढे लाइ बि ॾिसंदा हुआसीं त हिनखे तव्हां छा सॾींदा? असां पहिरियों हिनखे रफ़ सॾींदा आहिनि, वट सॾींदा। इहे असां वटि खाव सॾिबाइन त न हे जेको जेत रखियल इहो जारो सॾींदा आहिनि। जारो खे हा अव्हांखे जेकॾहिं खाव खपनि भले। ॾाढी ख़ुशी थी, वाह ॾाढी ख़ुशी थी मूंखे। ऐं जॾहिं ख़बर पई त वाह ख़ुदा ॾिने जो घर बि माशाअल्लाह ठही वियो ख़ैर ऐं सिंध हुकूमत जे ताउन सां, ऐं मौला कंदो इहे ख़ुशियूं हुजनि तव्हां बि। मौला सलामत रखे तव्हांखे। मूंखे ख़बर पई त अली गुल अचे थो, राति खां वठी ॿुधायो वारियूं ॾेई तमामु वॾो कलाकार आहे। मां चाहियां थो त हिन जेकी घर जी ख़ुशी आहे उहो पंहिंजी एक्टिंग जे अंदाज़ में इज़हार करे मूंखे ॿुधाए। अदाड़े कहिड़ा तोखे सुख ॿुधाए अलाए सौ मोड़ी मुंहिंजी ऐं आऊं छोकिरनि जे घर लाइ बराबरि आहे न, पर असीं वही काड़े में वेठासीं, पोइ अहिड़ी हालत हुई तो छा ॿुधाए। हेठि मुंहिंजो पोड़ी काबारे वारे खे विकिणी ॾेई छॾिया, बेज़ार थी। सच पुछी त कहिड़ी ख़ुशी तोखे ॿुधायां। अलाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि करे जिन ही असां सां मदद कई। सॼी ज़िंदगी अहिड़ो घर आऊं त कोन ठाहे सघियसि, न की मुंहिंजा बच्चा वसाए सघनि। छो जो नचण वारो, ॻाइण वारो, अदाकारी करण वारो माण्हू अॼुकल्ह दौरु जेको आहे सो असां फ़नकारनि खे
तमामु घटि थो ॾिसे। फेसबुक जो दौरु अची वियो आहे, सभु को फेसबुक खे लॻो पियो आहे। असां वारा स्टेज ख़तमु, असां वारा राग रंग ख़तमु, असां वारियूं उहे कहाणियूं किसा ख़तमु थी विया आहिनि। पर पोइ अलाह से हुननि खे ख़ुशि रखियो, SPHF वारनि महिरबानी कई, अची वियो ही घड़रो। पोइ आहिस्ते 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 7-8 महीनो आहे हिते पहुतो आहे। तव्हां आया आहियो, हाणे आऊं त कपिड़नि में नथो मां पाए ॿुधाए सघां। ओ भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं, भले दोस्त आए तुंहिंजूं लख भलायूं, फिरी तुंहिंजे पल पल पचारनि में हुआसी, फिरी तुंहिंजे पल पल, अलाह जो कसम कल्ह खां वठी पचारनि में हुआसी, उकंडिया उकीरनि ओसारनि में हुआसी, अञा हवा का मस्ती मथां तूं ई आयो, भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं, ओ भले अली गुलाए तुंहिंजूं लख भलायूं। सलामत जो ये खुशियूं सदाई सिंध में वसन। अल्लाह करे सॼी सिंध, ये मुल्कदार रहनि। अल्लाह साईं सॼे जहान ते करम करे पंहिंजे प्यारनि जे सदके उन सां गॾु असांजी सिंध साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। महिरबानी। भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं, तो लाहिन कखनि में अगन ठहप जानू, तो ना तन ऐं मन जे तहन में बि जायूं।